बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेसी ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। मुंहुं खां पोइ पुछंदा जॾहिं मुनकिर नकीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इंशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। अल्हम्दुलिल्लाह हिकु दफ़ो ॿीहर मदाइन सां मुलाक़ात में हाज़िर थियो आहियां। अॼु असांजो महिमान ख़ासि आहे सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूरु मारूफ़ शाइर आले सुन्नत फ़क़ीर तंज़ीम नात ख़ान इताद सिंध जो चेयरमैन फ़क़ीर अलहाज हाजी मखणो साहब मर अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां साईं खे भलीकार सां हिन प्रोग्राम में चऊं था ऐं इंशा अल्लाह हिन प्रोग्राम में खोड़ सारियूं कंदासीं। असां सां हिन प्रोग्राम में गॾण जो सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे हिन प्रोग्राम में शामिलु थियो। साईं असांखे ॿुधाईंदा हलो त तव्हां नात ख़ान जी शुरूआति कॾहिं ऐं कहिड़े दौर में कई ख़ान जी शुरूआति कई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा फारूक तुंहिंजूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो अॼु पंहिंजे इन स्टूडियो में घुराए ऐं असांखे एॾो मान इज़त बख़्शी आहे। अल्लाह ताला तोखे ख़ुशि आबाद रखे। असांजे प्यारे भाउ ख़ैर मोहम्मद साहिब जन जो तूं फ़र्ज़ंद आहीं ऐं ख़ुदि नात बि पढ़ंदो आहीं, ॾाढी दिलि ख़ुशि आहे। अदा फारूक अहमद साहब, हक़ीक़त में त 10 सालनि जी उमिरि में हुयुसि जो अल्लाह ताला इहा नात जी नेमत नसीब कई। उनखां पोइ मां नात पढ़ंदो हुअमि हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब रहमतुल्लाह अलैह जी, उन जूं नातूं पढ़ंदो हुउसि। उनखां पोइ अल्लाह ताला करम कयो हाजी साहिब जे दुआउनि सां ऐं उन्हनि जे नज़रे करम सां रब करीम महिरबानी कई, शाइरी जी ॾात अता फ़रमाई। जेको हाल हुयो सरकारी मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातूं लिखियूंसीं, लिखंदा अचूं था पिया। अला करे शाल ज़िंदगी इन ग़ुलामी में गुज़रे ऐं इन ग़ुलामी में मौत अचे। असां तमामु दोस्तनि जा अवां जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे हर वक़्तु इज़त जी नज़र सां ॾिसंदा आहियो। इंशा अल्लाह ताला इहा ई उमेदु अवां में रखूं था पिया त हमेशह हमेशह इहे तव्हां असां सभिनी जूं मोहबतूं क़ाइमु दाइमु रहंदियूं। कहिड़ा कहिड़ा सिंध जा ॿिया शाइर आहिनि जंहिंखे तव्हां पढ़ियो आहे, जीअं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं सिंध जा ॿिया नाले वारा बुज़ुर्ग सूफ़ी ऐं ॿिया शाइर आहिनि? बिलख़ुसूस हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह खां मां तमामु मुतासिर आहियां। नंढपिण खां वठी उन जूं नातूं तमामु घणियूं पढ़ियूं ऐं अॼु बि पढ़ंदो आहियां, छो जो उहो मुंहिंजो उस्ताद बि हुयो। उन जे करे उन जूं नातूं पढ़ियूं आहिनि। ऐं ॿियो ख़ासि करे अहिड़ो को भिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह जूं कुझु इहे वायूं या मिसाल काफ़ी पढ़ियूं आहिनि, ऐं सचल साईं जूं। ऐं उन खां अलावा ॿिया बि काफ़ी असगर साईं पीर साईं पागारनि जे के लिखियल काफ़ियूं बि पढ़ियूं आहिनि। अहिड़ो ज़िंदगी जो हिकु लम्हो जेको हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उस्ताद हाजी जानड़ फ़क़ीर जन सां, छो त तव्हां ज़िंदगी उन सां ॻायो बि आहे, का हिकु अहिड़ी अनमोल यादि जेका असां सां गॾु पंहिंजे नाज़रीन सां जेके पूरे पाकिस्तान में ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सां शेयर करणु चाहियो? हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब रहमतुल्लाह अलैह वॾा हिकिड़ा फ़सीह लिसान इंसान हुआ ऐं ख़ुशि मिज़ाज माण्हू हुआ। उन्हनि सां तमामु घणी ज़िंदगी जो वक़्तु गुज़रियो उन्हनि जी ग़ुलामी में ऐं उनजी ख़िदमत बि कंदा हुआसीं। उनखां अलावा हाजी लीमो फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह, हाजी जान मोहम्मद फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह, इन्हनि खां बि तमामु मुतासिर आहियूं। हिन वक़्तु बि दिलि ख़ुशि थींदी आहे, किथे बि उन्हनि जो आवाज़ु कंहिं टेप मां कंहिं मोबाइल मां ॿुधण में ईंदो आहे त ॾाढी दिलि ख़ुशि थी पवंदी आहे। ऐं इहा दिलि मां दुआ निकिरंदी आहे रब करीम शाल इन्हनि जे सदके हीअ असांजी ग़ुलामी क़बूल करे। हिकिड़ो हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जा चंद मिसरा नात जा थी वञे त सुभान अल्लाह थी वेंदी। अहिड़ी ख़ुशबू न ॾिठी आहे मूं जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ, जुन जुलाई जी मौसम में थधे खाई वठी थध कर मदीने में आ।
जेकर वन पो चवंदे अञा जेकर सालों साल वञा सुॾिके ऐं सिके सिंध में न टिके चवंदे त वरी रब वाग छिके दिल झिजण खां ई नथी झलजे अहिड़ी कानू रजी झलकार मदीने में आ दिल झिजण खां ई नथी झलजे अहिड़ी कानू रजी झलकार मदीने में आ। अदा फारूक हाजी गुलाम नबी मैसर साहब जॾहिं ईंदा हुआ नूर मस्जिद घोटकी में मां नंढो आहियां मूंखे को हिकिड़ो दोस्त वठी ईंदो हो त अॼु गुलाम नबी मैसर अचिणो आहे नूर मस्जिद घोटकी हल त तोखे ॾेखारियां पोइ हाजी गुलाम नबी साहब मैसर जूं नातूं ॾाढियूं पसंदि ईंदियूं ऐं पर हाजी गुलाम नबी लाइ मां ईअं परेशान हूंदो हुउसि उनजे ॾिसण लाइ उनजी मोहबत में जीअं को अॼु आशिक़ पंहिंजे महबूब लाइ मजबूर हुजे परेशान हुजे मां एॾो अॼु बि उन लाइ एतिरी मुंहिंजी मोहबत आहे कॾहिं कॾहिं हाजी साहब सां ख़्वाब में मुलाक़ातूं थींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं ख़्वाब में बि हाजी साहब सां अञा ताईं मुलाक़ातूं मां हाजी गुलाम नबी साहब मां एतिरो मुतासिर आहियां अल्लाह ताला उन्हनि जे सदके अल्लाह असांजी ज़िंदगी चङी करे ऐं ज़िंदगी सुठी गुज़रे ऐं हुज़ूर जी ग़ुलामी में गुज़रे। हिन वक़्तु तव्हांजा सिंध में केतिरा तक़रीबन केतिरा शागिर्द आहिनि गुल पैदा कया शागिर्द पैदा कया? अल्हम्दुलिल्लाह मूंखे त आमो साम्हूं जेके शागिर्द आहिनि उहे तक़रीबन 40-50 ॾिसण में अचनि था बाक़ी जंहिं शहर में वेंदो आहियां जंहिं वतन में वेंदो आहियां उते हर को मूंखे चवंदासीं मां तुंहिंजो शागिर्द आहियां मां तुंहिंजो शागिर्द आहियां त अहिड़े तरीक़े सां जिते जिते वञणु थिए थो त दोस्त जेको आहे घणा ॿुधाईंदासीं असां जेको आहे सो तव्हांजे नातुनि मां मुतासिर थिया आहियूं ऐं अव्हांजा शागिर्द आहियूं मां जो अव्हांजी वॾी वॾी महिरबानी मां त उस्ताद थियण जे लाइक़ु न आहियां पर तव्हांजी महिरबानी जो मदीने वारे साईं जे सदके मूंखे एतिरी इज़त बख़्शो आहे। हीउ अहिड़ो दंजाली वक़्तु अची वियो आहे जंहिंमें केर बि कंहिंजे भले लाइ नथो सोचे पर तव्हां हिकिड़ो अहिड़ो ॿूटो पोखियो आहे हिकिड़ो अहिड़ो वणु पोखियो आहे तनज़ीम नात ख़ान इतिहाद सिंध जंहिंजा अवी ख़ुदि चेयरमैन आहियो अव्हां इन मुतलिक़ छा चवणु चाहियो था? अदा फारूक अव्हांजी वॾी महिरबानी जो इहो सवाल तव्हां पुछियो आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सो इहो तमामु घणे वक़्त खां वठी दिलि में दर्द हुयो त छो न असांजा नात ख़ान जेका छिड़ विछड़ आहिनि उन्हनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾियूं अलाह साईं उहा असांजी तमन्ना पूरी कई ऐं असांजा नात ख़ान जेके दोस्त आहिनि परे परे हुया उहे पाण में हाणे होरियां होरियां ईअं गॾिबा वञनि था पिया जीअं हिकिड़ो घर जो रिश्तो थींदो आहे त भई घर में भाती हूंदा आहिनि हाणे असां हिकिड़ो घरु ठाहियो आहे उन घर में सभिनी भातियुनि खे अचण जी दावत ॾिनी आहे त अचो तव्हां बि हिते गॾु थियो अव्हां बि गॾु थियो इन मां मुहबतियूं वधनि थियूं पियूं इन मां पाण में एको ॿधी महबत वधे थी पई ऐं हिक ॿिए जे दुख सुख में कमु अचूं था पिया या कहिड़ियूं ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि ज़माने जा मसइला बि आहिनि जंहिंमें असां हिक ॿिए जी मदद लाइ तयारु थी वञूं था ऐं मदद हिक ॿिए जी कयूं बि था असांखे फ़ाइदो बि पवे थो पियो इंशा अल्लाह ताला इहा असांजी तनज़ीम वॾो कमु कंदी ऐं कमु करे बि रही आहे जंहिंमें असांजा जेके मेंबर आहिनि उहे तमामु सुठा ऐं जेको आहे कम वारा माण्हू आहिनि जंहिंमें असां मूंखे बनिस्बत हिननि दोस्तनि चेयरमैन बणायो आहे उन्हनि जी महिरबानी आहे मां इन जे लाइक़ु न आहियां उन्हनि जी महिरबानी आहे त इन में असांजा प्यारा दोस्त जनाब मोहतरम जनाब हाजी अली अनवर चाचर साहिबु ऐं उनखां अलावा जनरल सेक्रेटरी आहिनि मोहतरम जनाब अब्दुल रहीम अज़मी साहिबु उनखां अलावा डिप्टी जनरल सेक्रेटरी आहिनि अव्हां जा वालिद साहिबु ख़ान मोहम्मद चाचर साहिबु ऐं उनखां अलावा प्रेस सेक्रेटरी आहिनि कबूतर फ़क़ीर ऐं उनखां अलावा फिनांस माना ख़ज़ानची अब्दुल लतीफ़ सुमरो साहिबु उनखां अलावा असांजा ऑफिस सेक्रेटरी आहिनि हाफ़िज़ मोहम्मद शोएब अहमद सुमरो साहिबु इन्हनि दोस्तनि जे ताउन सां इन दोस्तनि जी मदद सां असां हिन कम खे हलाए रहिया आहियूं अव्हां बि दुआ कयो ऐं ॾिसण वारनि खे बि मां इहो अर्ज़ु कंदुसि त जेके दोस्त असांजो हीअ आवाज़ु ऐं असांखे ॿुधी रहिया आहिनि उहे असां लाइ इहा दुआ कंदा रहनि त अलाह करे हीअ असांजो साथ सलामत रहे
क़यामत ॾींहं ताईं। ऐं हीअ नात ख़ाननि जी पाण में एतिरी त ॿधी मोहबत वधी वञे जो ॾिसण वारा आङिरियूं वात में आणनि त वाह हिननि जी पाण में नात ख़ाननि जी मोहबत। कल्ह हिकु हिकु हुयो, अॼु हज़ारनि में गॾिजी विया आहिनि। इहा तमन्ना आहे, दुआ कर अलाह पूरी करे। तनज़ीम नात ख़ान इत्तेहाद सिंध जो डिप्टी जनरल सेक्रेटरी नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद चाचर, जंहिंजे आस्थाने ते तव्हां हिन वक़्तु वॾा कुर्ब जा क़दम भरे करे आया, वॾियूं महिरबानी कयूं आहिनि। अकेडमी उस्ताद ग़ुलाम नबी मैसर, उस्ताद जानण फ़क़ीर, उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर नात अकेडमी पनवा किल ते अची करे तव्हांखे कीअं लॻो ऐं जंहिं प्रोग्राम ते तव्हां इंटरव्यू ॾियो था मदाइन सां मुलाक़ात, इहो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? तमामु सुहिणो ऐं सुठो लॻो। असांजी दुआ आहे शाद हीअ एकेडमी हमेशह क़ाइमु दाइमु रहे। ॾाढी ख़ुशी थी आहे फारूक अमन तोसां मिली करे ऐं तुंहिंजे आस्थान ते अची करे ऐं तव्हां जेको हीउ कमु हलायो आहे ऐं इहो कमु तमामु सुहिणो ऐं सुठो कमु आहे। अलाह ताला तव्हांखे कामयाबी अता फ़रमाए इन कम में। हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। हाजी साहब, सिंध जे कहिड़े कहिड़े मशहूरु नात ख़ाननि सां अव्हां जो जोड़ रहियो? पहिरियों त हाणे उहो मिस्त्री आहे, जाइन जो भलो मिस्त्री आहे, मिस्त्री अब्दुल कादर। मदरसो बि हुनजो आहे ऐं यारहीं बि कंदो आहे। जाते हाजी अली नूर साहिबु ईंदो आहे यारहीं ते, कॾहिं कॾहिं ख़ान मोहम्मद साहिबु बि ईंदो आहे। पहिरियों मुंहिंजो जोड़ीवाल हुओ। उनखां पोइ तक़रीबन 14-15 जोड़ीवाल मां गुज़ारिया आहिनि गॾु। ग़ुलाम फारूक हाजी लीमे फ़क़ीर सां बि मुंहिंजो जोड़ रहियो, ॿ टे नातूं ॻायूंसीं। उनखां बाद में फ़क़ीर लियाक़त अली साहिबु चाचड़, उनखां अलावा फ़क़ीर महबूब अली शेख साहिबु, उन सां बि जोड़ थियो। उनखां अलावा तुंहिंजे वालिद साहिबु ख़ान मोहम्मद साहिबु जिन सां बि घणो वक़्तु असांजो जोड़ हलियो, जंहिंमें मां सम्झां थो 5-6 नंबर बि असांजा रिलीज़ थिया मार्केट में कैसेटुनि जा, जेको कैसेटुनि जो ज़हान हूंदो हो। फिरोज़दीन साहिबु, उनखां अलावा हाजी ग़ुलाम नबी सुमरो साहिबु, के यादि आहिनि, के वीचारा यादि बि न आहिनि। त बशीर अहमद साहिबु घुञो, SHO, हाणे उहो DSP थियो आहे। इहा नात वारे साईं जी महिरबानी आहे न, त एॾी तरक़ी ते उन आंदो आहे न, हबीबन करीमन जी मोहबत आंदो आहे न। उनखां अलावा ॿिया बि काफ़ी दोस्त नात ख़ाननि सां ज़िंदगी गुज़री। दुआ कर त अलाह करे इहा ज़िंदगी हुज़ूर जी ग़ुलामी में गुज़रे। हाजी अली नूर साहिबु, अब्दुल रहीम अज़मी साहिबु, हाफ़िज़ मोहम्मद शोएब अहमद साहिबु, फ़क़ीर महबूब अली शेख साहिबु, ख़ान मोहम्मद चाचर साहिबु ऐं सिदाकत अली महर साहिबु ऐं रोशन अली महर साहिबु। उनखां अलावा फ़क़ीर शहज़ादो चाचड़ साहिबु ऐं उनखां अलावा साईं ज़ाहिर हुसैन शाह बादशाह। उन्हनि जे उहे असांजी महफ़िल जा मोर बणियल आहिनि। अॼु उन्हनि जी ज़ियारत नसीब थी आहे, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। सभिनी नातनि ख़ाननि सां गॾु आहियूं, कंहिंजा नाला न बि अचनि था पिया, उहे ॾुख न कंदा। असां फ़रमान अली अब्बासी साहिबु, जेको असांजे हिन पन्ने आकिल जो सदर आहे, तनज़ीम नात ख़ान इत्तेहाद सिंध जो। ऐं उनखां अलावा फ़क़ीर महबूब अली शेख साहिब जन जो फ़र्ज़ंद अर्जुमंद एजाज़ अली, सुभान अल्लाह। उनखां अलावा फ़क़ीर नवाब अली चाचड़ साहिबु, उनखां अलावा हाफ़िज़ मोहम्मद शोएब साहिबु, हिननि जा नाला खणी वियो आहियां। रब नवाज़ फ़क़ीर नात ख़ान, इहा इन खां अञा घणा अलावा घणा बि हुया। सुहिणो पैगाम ॾियणु चाहियो। मां तमामु दोस्तनि जी ख़िदमत में इहो अर्ज़ु कंदुसि त दोस्तो, ज़िंदगी ते को भरोसो न आहे। अॼु तव्हां वटि आयासीं कंहिं बहाने। असांजो मरहूम मग़फ़ूर नात ख़ान ज़फ़र अली ही फ़ानी जहान छॾे वियो। सुभाणे असांखे बि वञिणो आहे, असांखे बि जान छॾिणो आहे। तो इन जे करे बहितरी आहे त जेकी ज़िंदगी जा लम्हात आहिनि, ज़िंदगी जा ॾिहाड़ा आहिनि, छो न मदीने वारे साईं जी ग़ुलामी में गुज़ारियो, हुज़ूर जी निस्बत में गुज़ारियो। इंशा अल्लाह ताला हिते बि करम थींदो, हुते बि करम थींदो। त दोस्तो, जेतिरो थी सघे सलात घणी पढ़ो, पाड़े वारनि सां चङायूं कयो, पाड़े वारनि सां भलाई कयो ऐं ग़रीबनि ते मज़लूमनि ते हथु रखो ऐं ॾाढे सां ज़ालिम सां मुहाॾो अटकायो, अल्लाह ख़ातिर, अल्लाह जे रसूल जी रज़ा ख़ातिर। जी नाज़रीन, इहो सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूरु मारूफ़ मायानाज़ शाइर आले सुन्नत मखणो फ़क़ीर महर हुसैनी साहिबु, जन पंहिंजा कुर्ब जा क़दम भरे अॼु असांजे आस्थाने ते आया ऐं वॾियूं महिरबानियूं कयूं ऐं असांखां चंद ॻाल्हियुनि खां आगाह कयो। साईं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायूं ऐं अव्हांखे नसीहतूं बि कयूं। हाणे असां प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में प्रोग्राम खां इजाज़त वठंदासीं। वेंदे वेंदे अलहाज हाजी मखणे फ़क़ीर महर खां
संदसी लिखियल हिकु नात शरीफ़ जा ॿ ॿोल लाज़मी ॿुधासीं। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो, ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो, झुकी शाम जे वेले जै तरफ सिज लहे थो है, ओ मुझो महबूब भी एॾे रहे थो, सॼो ॾींहुं सिज खे वेही तपश में तकींदो हा, ॾुखनि जा ॾेखारे दफ़्तर सनेहा पियो ॾींदो हा, ॾुखनि जा ॾेखारे दफ़्तर सनेहा पियो ॾींदो हा, जुदाईअ जा सदमा वेही दीवानो सहे थो है, ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो, ओ मुझो महबूब भी एॾे रहे थो, वरी रात थींदी आहे त चंड खे बि चवंदो हा, वरी रात थींदी आहे त चंड खे बि चवंदो आहियां, मां मिंथूं एलाज़ मेरियूं करे रोई पवंदो हा, मां मिंथूं मेरियूं एलाज़ करे रोई पवंदो आहियां, मगर को जवाब न ॾे थो, न हो थो लहे थो है, ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो, हवा उन जो रुख भी ओॾे जॾहिं थो किरास थे, अजीबन जे ख़ातिर ॾाढो दिल थी उदास थे, अजीबन जे ख़ातिर ॾाढो दिल थी उदास थे, वॾो आब हाजी मखणा अखियुनि मां वहे थो है, ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो, झुकी शाम जे वेले जंहिं तरफ सिज लहे थो है, ओ मुझो महबूब भी एॾे रहे थो, मदीनो मदीनो आ ॾिसी ठरंदो सीनो आ, मदीनो मदीनो आ ॾिसी ठरंदो सीनो आ, ओ मुझो दिल बर मदीने में रहे थो।